नाज़रीन रोहिणी भरसा कच्छ जे ॻोठ लखन खान वासी ॿोॾ मुतासिन ॿाहिरि न थियण करे आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत पंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। असांजा ट्रपड़ घणो हेठि आहिनि, हेॾा ॿारड़ा वठी असां जेके पाण लोड़े अची निकिता असांखे न लाच मिली आहे न ॿेड़ी मिली आहे, कुझु बि असांखे सरकार जी तरफ़ां काई मदद न मिली आहे। राति जे टाइम में ओचिते पाणी अची वियो आहे, असांखे काई ख़बर न पई, ओचिते सफ़ा तार थी वियो आहे, घर बर सॼा पाणी आहिनि। हिन वक़्तु असां वटि न ॿेड़ी न किश्ती ॿार बचो, असां फासायूं पंहिंजे हिकिड़े कमरनि जी मथनि उस में वेठा आहियूं जाइ ते, हेठों पाणी थो हले दरिया जी। सियासतदान न को बि गवर्नमेंट वारो माण्हू असां वटि न को दिलासो ॾिनऊं, न का ॿेड़ी ॾिनऊं, न का किश्ती ॾिनऊं। हिन वक़्तु फसल बि ॿुॾी वियो, माल लुड़ी वियो, बों लुड़ी वियो, अन्न लुड़ी वियो। हाणे जेको आहे त राति में पाणी अची वियो आहे, अन्न या को अहिड़ो बों माल मता सॼो लुड़ी वियो आहे ऐं ॿार बचा हिते असां फाथा पिया आहियूं, कढी नथा सघूं, कोई मदद नथो करे। असांजे को मुख़्तियार कार या कंहिं इंतज़ामी असांखे टकियो ई कोन्हे। असांजे को इंतज़ाम आई आहे न लड़ी आहे, न को अहिड़ो माण्हू आयो आहे। असां पंहिंजी मदद पाण कई आहे।